अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। छा दौलाब ड्रामो कॾहिं हलंदो? दोस्तों, दौलाब ड्रामे जी तमामु जल्द रिकॉर्डिंग थियणु शुरू थी चुकी आहे, तमामु घणी थी वई आहे। इन बाबति मां तव्हांखे ॿुधाइण खां पहिरियां मां हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, जीअं असांजो वीडियो तव्हां ताईं नओं वीडियो पहुची सघे। दोस्तों, हाणे था हलूं अॻियां वीडियो जे तरफ़। दोस्तों, छा हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा वॾा वॾा अदाकार आहिनि? दोस्तों, हिन में निसार शाह उर्फ़ गफ़ार ख़ान बि हिन में मौजूदु आहे ऐं वीर उर्फ़ तकरार ड्रामे जो इरफान शेख हिन में मौजूदु आहे। जीअं त ज़हर ज़िंदगी में गफ़ार ख़ान जो सालो बि हिन ड्रामे में मौजूदु आहे। दोस्तों, ॿिया बि कई खोड़ वॾा वॾा अदाकार मौजूदु आहिनि ऐं तमामु जल्द हलायो वेंदो ड्रामो। दोस्तों, डायरेक्टर जी वॾी महिनत मलक खजूर जी आहे, जेको राति ॾींहुं महिनत करे रहियो आहे। हुनजी करे असांजो वीडियो तव्हां ताईं पसंदि अचे त असांजे वीडियो खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, जीअं असांजो वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। शुक्रिया भाईजान।